नाज़रीन, नौशर फ़िरोज़ वासिन वफ़ाक़ी हुकूमत पारां पेश कयल मिनी बजट खे रद्द करे छॾियो आहे। तफ़सील ज़ाहिद क़ाइम ख़ानी जी रिपोर्ट में। नौशर फ़िरोज़ वासिन वफ़ाक़ी हुकूमत पारां पेश कयल मिनी बजट खे रद्द करे छॾियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त तब्दीली सरकार नओं पाकिस्तान त जोड़े न सघी, पर आम माण्हुनि खां जीअण जो हक़ बि खसे रही आहे। शहरियुनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त टोटली ॿार ग़रीब तबिके ते आहे, मिसकिन मजबूर तबिके ते आहे, नंढड़ी नौकरी करण वारे ऐं तगारी खणण वारे तबिके ते आहे, ज़रई पोरियत ऐं मज़दूर तबिके ते आहे। उन्हनि मज़दूरनि खे जेके हिननि खे तातिन पिए था, उन्हनि तबिकनि खे अञा लताड़ियो पियो वञे ऐं पोइ मज़दूर तबिको जॾहिं उथंदो त पोइ उन जा नतीजा ॾाढा ख़तरनाक निकिरंदा। सम्झा थो त हीअ जेकी हुकुमरान इमरान ख़ान जी हुकूमत आई उन में जेका आहे या हुकूमत आंदी इन ॻाल्हि जे लाइ वई त उहा IMF जी पॉलिसियूं नाफ़िज़ कंदी ऐं हीअ हुकुमरान बिल्कुलु हिकु IMF जा जेका आहे पंहिंजो पठून जेके माण्हूअ जो रतु चूसण जे लाइ हर साल हिकिड़ी बजट त वधाईंदा, पर मिनी बजट जहिड़ियूं जेका स्कीमूं आणे जेको रहियो खयो माण्हुनि वटि जेको हिकु वेले जी मानी बची आहे उहा बि उन्हनि खां खसण लाइ तयारु वेठे जो बजट पेश करे ऐं अवाम जे मथां अज़ाब पैदा कयो पियो वञे त इहा नाल हुकूमत आहे। हीअ ख़बर न आहे अलाए कहिड़े तरफ़ मुल्क खे खणी वञी रहिया आहिनि। हीअ जेकी मिनी बजट आहे उहा हिकिड़ा IMF जी पठू बजट आहे ऐं उहे सभु जेके रस्ता आहिनि उहे IMF जे चवण ते हलनि था पिया। हीअ चवनि था त असां सिर्फ़ु आवाम ते 2 अरब जेको आहे सो हईं आहे या कुल 4 शयुनि ते बजट जेको आहे सो टैक्स लागू कयो आहे, पर इहा मुकमल तौर ते हीअ ग़रीब जेको माण्हू आहे उनखे जीअण जंजाल करे छॾियो आहे। उनजो जेको ॿार आहे उहो हाणे सहण जे लाइक़ु कोन्हे का। आवाम उनजो एतिरो जेको वज़न आहे बजट जो जेको टैक्स आहे उहो हाणे सहण जे लाइक़ु कोन्हे का। असां हिनखे मुकमल तौर रद्द था कयूं। चवां त इहो त पहाड़ किरायो आहे आवाम ते। तेल महांगो, खंड महांगी, यकीन कयो आम माण्हू ईअं हिक ॿिए सां कचहरी था कनि, चवंदा हाणे बाबा खंड छॾे गुड़ खाओ, छा जो उहो थोरो सस्तो थो पए। मक़सदु त अहिड़ो माण्हुनि खे डिप्रेशन अची वियो आहे, आम माण्हू ईअं परेशान आहे बेरोज़गारी जे करे। हिकु त नौजवान अॻे ई बेरोज़गार आहिनि। शहरियुनि जो चवणु आहे त इमरान ख़ान मिनी बजट आणे आम माण्हुनि खे भित सां लॻाए ऐं आवाम जो जीअन जंजाल करे छॾियो आहे। कैमरामैन सदाम सोमरे सां गॾु ज़ाहिद क़ाइम ख़ानी, आवाज़ टीवी, नौशर फ़िरोज़।